ऐं सम्झां थो त आऊं दुनिया जो उहो अकेलो बेवकूफ़ शख़्स आहियां, बेशऊर ऐं जाहिल शख़्स आहियां जो ज़िंदगीअ जे हिन मोड़ ते जिते हिकिड़ो पेर क़बर में ॿियो केले जी खल ते आहे, ज़िंदगी जी विच सीर खे टिपंदे बि कई साल थिया, अञा ताईं इहो फ़र्क़ु कोन करे सघियो आहियां त काग़ज़ जी नाव कहिड़ी ऐं काठ जी कहिड़ी। मूंखे अॼु ॾींहुं ख़बर न पवंदी आहे त काग़ज़ ऐं काठ जी ॿेड़ी कहिड़ी आहे, कंहिं में चढ़ी सागर जे हुन पार पुॼां। ज़िंदगी एतिरो त शऊर ॾींहुं आहे, एतिरो बि न।